ख़बर से शेयर कंदासीं। जाती में गैस्ट्रो तेज़ी सां पकड़जण लगी। 50 खां मथे वारा गैस्ट्रो सबब मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दाख़िल किया विया आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 50 खां वधीक वारा गैस्ट्रो में मुब्तला थी विया। डॉक्टरनि जो चवणु आहे त गंदो पाणी वापराइण सबब गैस्ट्रो फैलिजी रही आहे। गैस्ट्रो जो असर मासूम ॿारनि ते वधीक थी रहियो आहे। जाती में ख़बर से शेयर कई पिया। जाती में गैस्ट्रो तेज़ी सां पकड़जण लगी। 50 खां मथे वारा गैस्ट्रो सबब मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दाख़िल किया विया आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठनि जा 50 खां वधीक वारा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि। डॉक्टर जो चवणु आहे त गंदो पाणी वापराइण सबब गैस्ट्रो फैलिजी रही आहे। गैस्ट्रो जो असर मासूम ॿारनि ते वधीक थी रहियो आहे। जाती में ख़बर से शेयर कई पिया। जाती में गैस्ट्रो तेज़ी सां पकड़जण लगी। 50 खां मथे वारा गैस्ट्रो सबब मुख़्तलिफ़ अस्पतालनि में दाख़िल कया विया आहिनि। मुख़्तलिफ़ ॻोठाणनि जा 50 खां वधीक वारा गैस्ट्रो में मुब्तला थी विया आहिनि।